आही सिंध महजी मां दिनो सदे अवामी न्यूज़ आही सिंध महजी मां तुझी मिट्टी अजमत वारी मुझी सिंधड़ी भागन वारी थी दुनिया सारी सिंध धरती शाल जरकी तू सदा। नाजरीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे खिपरो जे शहरनि पारां भरपूर आजियां कई वई आहे। अवामी न्यूज़ जो नालो गुलनि में लिखी अवामी न्यूज़ सां गॾिजी क़ौमी काज मल्हाइण जो वचन कयो वियो ऐं जस पेश करियूं था अवामी न्यूज़ जे चेयरमैन ऐं सिंध जे हलाली पुट अब्दुल रज़ाक राजपूत, जंहिं सभिनी सिंधियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो ऐं क़ौमी काज मल्हाइण जो जोश जगायो ऐं सिंध जी सकाफ़त खे झरझंग में उजागर कयो है। यो लोगो आऊं ठाहींदो आहियां हर साल अवामी न्यूज़ जो गुलनि जो लोगो ठाहींदो आहियां। सिंध धरती जो अॻिजाइल सचो बचो आहियां। सिंध धरती खां असांखे प्यार आहे, मोहबत आहे। पंहिंजी सिंध अमड़ जे ॾियारा ईंदा आहिनि त अवामी न्यूज़ चैनल वारनि खां हर साल इहो लोगो ठाराईंदा आहिनि, साथ ॾींदा आहियूं असां उन्हनि खे। असांजो इहो मक़सदु आहे त सिंध धरती आहे, असांजी आहे, सिंधियुनि जी आहे, असां सिंधी आहियूं। इहा जेको असांजो फ़र्ज़ु आहे उहो असां पंहिंजो फ़र्ज़ु कंहिं ते बि इहो वधन न आहे, इहो असां पंहिंजी सिंध अमर धरती लाइ था कयूं। ही असांजा प्यारा भाउ आहिनि जंहिं गुलनि सां पंहिंजो अवामी न्यूज़ जो नालो छो करायो आहे। असां पाण सिंधी आहियूं, सिंध लाइ जान ॾींदड़ आहियूं ऐं हीउ ॾियारो असां लाइ बहुत वॾी अहमियत रखे थो ऐं सुठे नमूने असां हीअं मल्हाईंदासीं। जेतिरो थी सघे भरपूर हिसो वठंदासीं। जी बाबा चवंदा आहिनि सिंधियुनि जा मोहबत कंदा आहियूं, नालो लिखियो आहे सिंधी जे गुलनि में नालो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।